अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल जेड़ू ज़ालू ऐं तेड़ा मुड़स उहो ड्रामो छो ऐं छाजे करे यको नाहे आयो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हरिंदड़ वीडियो ऐं ॿाहिरि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे हिकु जहिड़ा जेको ड्रामो आहे उहो कॉमेडी ड्रामो आहे ऐं उन में फनी जे रूप में तव्हांखे सभई अदाकार नज़र ईंदा ऐं उन में हाजन प्रेमी फनी जो कैरेक्टर अदा करे रहियो आहे। ऐं हिन ड्रामे में भी सुठा सुठा अदाकार पिण कम करे रहिया आहिनि। मामा लालू ऐं हाजन प्रेमी ऐं सिंधी टिकटॉक स्टार किरड़ू ऐं ॿिया कुछ नवां ऐं कुछ पुराणा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। ही कॉमेडी ड्रामो आहे। जीअं मस्करनि जो ॻोठ हुयो, ही भी उहो मस्करो आहिनि। यानी हिन ड्रामे में मस्कराई भी घणी हूंदी ऐं मुस्कुराहट भी घणी हूंदी। ही कॉमेडी ड्रामो आहे यानी फनी ड्रामो आहे। ऐं दोस्तों ही ड्रामो तैयार लॻो पिया इन जी हाणे तमामु जल्द प्रोमो ईंदो, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। यानी ही ड्रामो तैयार पियो आहे ऐं ही केटीन टीवी वारनि जो कॉमेडी ड्रामो आहे। इन जी हाणे तमामु जल्द अवां ॿाहिरनि जे साम्हूं एपिसोड अचण वारी आहे। यानी हाणे इन ड्रामे खे एतिरो न रखंदा जेतिरो हुन जो मज़ो विञाइजी वञे। उनजे करे दोस्तों हाणे तमामु जल्द इन जी हाणे प्रोमो ईंदी, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। ही केटीन टीवी वारनि जो कॉमेडी ड्रामो आहे। दोस्तों इन में सुठा सुठा पिण अदाकार कम करे रहिया आहिनि। ही फनी ड्रामो आहे। ऐं दोस्तों केटीन टीवी ते हिकु ॿियो बि ड्रामो हलंदो हाणे तमामु जल्द, उहो आहे पापनगर हाणे तमामु जल्द केटीन टीवी ते ड्रामो अचण वारो आहे। यानी केटीन टीवी ते हिकु पापनगर ड्रामो हलंदो ऐं ॿियो तेड़ू ज़ालू तेड़ा मुड़स इहो ड्रामो भी हलंदो। यानी हिकु कॉमेडी ड्रामो ऐं ॿियो खून खराबी ड्रामो। इहे ॿई ड्रामा हाणे केटीन टीवी ते तमामु जल्द हलण वारा आहिनि। त पापनगर हिकु सुठो ड्रामो आहे ऐं उन में खून खराबी भी घणी आहे। यानी जेड़ी ज़ालू तेड़ा मुड़स उहो ड्रामो कॉमेडी ड्रामो आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।